ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 241 ऐं 42 क़िस्त में अवांजो मनपसंद अदाकार रब्बन ऐं मीरा वापस अचण वारा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में 40 एपिसोड गुज़री चुका आहिनि, पर रब्बन ऐं मीरा अञा ज़हर ज़िंदगी ड्रामे में वारिस खान ऐं ओठे वारा तमामु ज़बरदस्त पिया। ॿी तरफ़ शानी जेका हवेली में पहिरें वॾेरी थी गुज़री, जेकी जीजा थी गुज़री, हाणे उहा ई पठाणी जे हेठां नौकराणी थी गुज़रे पई। ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे बि ज़हर ज़िंदगी ड्रामे में शानीअ जो किरदारु तमामु गुथो लिखी छॾियो आहे। ॿी तरफ़ रब्बन जेको सदाईं मीरा खां जुदा रही पंहिंजी ज़िंदगी कीअं पियो गुज़ारे, हाणे त रब्बन ऐं मीरा ॿई लापता आहिनि। आख़िर कॾहिं ईंदा? जी हा नाज़रीन, 241 ऐं 42 43 एपिसोड में अवांजो मनपसंद अदाकार आज़म मेंगोल बतौर रब्बन ऐं रिमशा शहज़ादी मीरा जल्द जल्द अचण वारा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु घणो बोर नज़र अचे पियो, छाकाणि त ज़हर ज़िंदगी ड्रामे जा टाइटल किरदार लापता आहिनि। जी हा, हूअं त टाइटल किरदार में ओठो भी अहम किरदार आहे। ॿी तरफ़ रईस गफ़ार खान ऐं कमाल खान भी आहिनि, पर ही टे किरदार एतिरा अहम नाहिनि जेतिरा अहम रब्बन, मीरा, पठाणी ऐं राणो आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बुनियाद बीहारण वारा तमामु 4 मेन मरकज़ी किरदार जेकॾहिं 40 एपिसोड लापता हूंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामो ॾिसण वारा तमामु घणा बोर ऐं परेशान त ज़रूरु थींदा। जी हा नाज़रीन, केतिरा ई दोस्त, केतिरा ई माण्हू असांखे व्हाट्सअप ते कमेंट कनि पिया त किथे आहे असांजो रब्बन ऐं किथे आहे मीरा। ज़हर ज़िंदगी ड्रामो एतिरो बोर छो पियो थिए, छाकाणि त ज़हर ज़िंदगी ड्रामे जा 4 टाइटल किरदार लापता आहिनि। नाज़रीन, रईस गफ़ार खान भी अॼुकल्ह तमामु घणो घटि नज़र अचे पियो। ॿी तरफ़ सिंध जी लेजेंड अदाकारा आपा शबीना चन्ना जे इंतकाल वारी ख़बर ॿुधण खां पोइ सिंध जे केतिरा ई परस्तार आपा शबीना चन्ना ख़ैरां जे सिर जो ख़ैरु हुजे, हुन अदाकारा जा केतिरा ई परस्तार अॼु हुननि जूं अखियूं आलियूं आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ऐं सिंधी शोबिज़ जे हवाले सां हर ख़बर ॿुधण जे लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कंदा, छो त सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु बुलंद थींदी। ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।